अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो टीएन न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। जानवरनि जी बचा ऐं एहतियाती तदाबीर जे हवाले सां डॉक्टर डेयरी फीड पारां दाबेची जे फार्म ते सेमिनार थी गुज़रियो। इन मौक़े ते कामरान शाहिद, नेशनल सेल मैनेजर डॉक्टर अब्देद कुरैशी, बिज़नेस डेवलपमेंट मैनेजर सिंध बलोचिस्तान डॉक्टर वक़ार क़ाइम हानी, रीजनल सेल मैनेजर सिंध बलोचिस्तान सलमान अहमद, रीजनल सेल मैनेजर कराची मलक आमिर, एरिया सेल मैनेजर शिरकत कई। इन मौक़े ते डॉक्टर उबैद कुरैशी मालवंद माण्हुनि खे लेक्चर ॾींदे चयो त ॻऊं में समेत सभिनी जानवरनि खे हिन सियारे जी मौसम में सीउ खां बचाव लाइ मुकमल तौर ते ॿोरियुनि जा परदा हणी करे बचाए सघिजे थो ऐं फार्म खे बीमारियुनि खां बचाइण जे लाइ स्प्रे करणु घुर्जे। हिन वधीक ॿुधायो त जानवरनि जो खीर ऐं जानवर खे पाले करे खपाए सुठो रोज़गार बि करे सघिजे थो। इन मौक़े ते मुश्ताक बम्बरो, सलमान अहमद, मक़सूद अहमद जोखियो समेत वॾे अंग में फार्मरनि शिरकत कई। किलो ॾींदा हूंदो हिकिड़ी जॻह खे या में खे त तव्हां उन ॾारे जी जॻह ते जेकी का तस्दीक बि न आहे त उन में आहे छा, उनजी जॻह ते तव्हां जोरोलेट जो इस्तेमालु करे छॾियो तव्हां। अभी वहाँ पर क्या बीमारी है वो तो देखने के बाद पता चलेगा ना, बट हमारे पास इसका मुकम्मल इलाज मौजूद है। रही बात सर्विसेज की, तो जो हमारा यहाँ पर रिप्रेजेंटेटिव है, जो बंदा यहाँ पर काम कर रहा है, मुश्ताक भाई जो है वो आपके पास आएंगे, प्रॉपर उस मसले को देखेंगे। कैमरा टीम सां गॾु शाहिद समूह, टीएन न्यूज़, दाबेजी।